नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त फैज़गंज में ख़बर ॾींदा हलूं। फैज़गंज लॻ कोट लालू जे रवासी नौजवान कराची वासी नारी सां अदालत में प्यार जो प्रणो करे छॾियो आहे। वधीक तस्वीर ॿुधाए रहियो आहे फैज़गंज मां अवामी न्यूज़ रिपोर्टर शाहिद चांग पंहिंजी इन रिपोर्ट में। फैज़गंज लॻ कोट लालू जे रवासी नौजवान कराची वासी नारी सां अदालत में प्यार जो प्रणो करे छॾियो। तहफ़ुज़ लाइ जोड़े जो एहतिजाज। कोट लालू ॻोठ अब्दुल हकीम मुंगियो जे रवासी नौजवान एजाज़ मुंगियो कराची वासी नारी सना अवान सां ठरी मीरवा कोर्ट में प्यार जो प्रणो करे छॾियो। तहफ़ुज़ लाइ जोड़े जो एहतिजाज। उन मौक़े ते नारी सना अवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां पंहिंजी राज़ ख़ुशी सां कोट लालू जे रवासी एजाज़ मुंगियो सां कोर्ट में प्यार जो प्रणो कयो आहे, पर हाणे असांजा माइट असांजी जान जा वेरी बणिजी विया आहिनि। असां एसएसपी खैरपुर खे अपील था कयूं त असांखे जान जो ख़तरो आहे, तहफ़ुज़ ॾिनो वञे। रिपोर्ट शाहिद चांग, अवामी न्यूज़, फैज़गंज। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।